मोरो मां अज़ीज़ कोराई जी रिपोर्ट मुताबिक़ मोरो शहर बुनियादी मसइलनि जो गुण बणिजी वियो। अवाम मां ख़ौफ़ ख़त्म करण लाइ EPC घुराई वई आहे। सिंध यूनाइटेड पार्टी जे मेज़बानी हेठि आयल पार्टीज़ कॉन्फ्रेंस मेरान सिटीज़न क्लब में कोठाई वई, जंहिं में मोरो जे सियासी, समाजी, मज़हबी, क़ौम परस्त हल्के सां वास्तो रखंदड़ कारोबारी शख़्सियत सहाफ़िन शिरकत कई। उन मौक़े ते अॻवान यासीन सूमरो, अब्बास खोखर, असलम कोरेजो, गुलाम फरीद कलोड़ो, खान मोहम्मद सूमरो, अली असगर बुलेदी, ज़ीशान वस्तड़ो, जगदीश कुमार, इजहार मखदूम, मोहम्मद इसहाक कोराई, खालिद बुघियो, असलम हब, अमीर अली लिगारी, वहीद रज़ाक मस्तूई, अब्दुल मालिक अबड़ो, एडवोकेट गुलजार आलमानी, बदरुद्दीन मेमण, अमीन चौहान, कामरेड बिलावल डाही, मियांदार लुंड, सिकंदर कोराई ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त असांजो मोरो शहर निंदड़को बणायो पियो वञे, पर असां उन जा हक़ीक़ी वारिस मौजूदु आहियूं। पंहिंजे शहर जे हर कुंड जी हिफ़ाज़त कंदासीं ऐं हर मसइले ते भरपूर आवाज़ उथारींदासीं। मोरो शहर जा केतिरा ई बुनियादी मसइला आहिनि जंहिं जे हल करण लाइ असांखे टिघे जदोजहद करण जी ज़रूरत आहे। ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस में 15 नुक़्तनि ते क़रारदाद पेश करे समूरनि खां मंज़ूरी वरिती वई, जॾहिं त मोरो शहर जे बुनियादी मसइलनि खे हल करण लाइ मोरो बचायो एहतजाज जोड़ियो वियो।